छेरा है छेरा अल्लाह छेरा हक मौला छेरा की छम छम लाई। यार देखो रंग लाया है मौला देखो रंग लाया है छेरा तेरी छम छम लाई। यार देखो ओ यार देखो। अज सिंध के अज़ीम फनकार अलन फ़कीर की 21वीं वर्सी है। अलन फ़कीर 1932 ईस्वी में एक गरीब घराने में आमरी में जाओ। जमंदे संदस माओ वफ़ात करे वई। नंढपण खां अलन फ़कीर सां सूरन सीनो सहण शुरू करे दिनो। माओ जे शफ़क़त खां महरूम अलन फ़कीर जो नंढपण मांझंद में गुज़रियो। नंढपण खां ही अलन फ़कीर पंहिंजे मुंहुं गुनगुनाईंदो हो। जवान थींदे अलन फ़कीर भिटाई जी दरगाह ते वञी भिटाई जो रागी बणिजी वियो, जिते भिटाई जे फ़कीरनि फ़कीर ज़वार कुर्बान अली लंजवाणी ऐं मूलचंद महाराज जी सरपरस्तीअ में भिटाई जे सुंग जे फ़कीरनि सां भिटाई जो राग ॻाइणु शुरू कयो ऐं 20 साल भिटाई जी दरगाह ते फ़कीरनि जे सुंग में वायूं ॻाईंदो रहियो। भिटाई जी दरगाह तां मुमताज़ मिर्ज़ा खेस वठी रेडियो पाकिस्तान हैदराबाद ऐं पाकिस्तान टेलीविज़न सेंटर कराची ते मुतारिफ़ करायो, जिता अलन फ़कीर पंहिंजे फ़न में बैनुल अक़वामी शोहरियत माणी। अलन फ़कीर जा ॻायल केतिरा ई मशहूर गीत थिया। अलन फ़कीर भिटाई जे वायनि सां गॾु शेख खयास जे गीतनि में घणी मक़बूलियत माणी। अलन फ़कीर पंहिंजे फ़न में केतिरा ई अवार्ड हासिल कया। खेस प्राइज़ ऑफ परफॉर्मेंस 1980 में, शाहबाज अवार्ड 1987 ईस्वी में, लतीफ़ अवार्ड 1982 ईस्वी में मिलिया। अलन जो हिकु मुजस्मो लोक विरसा म्यूज़ियम इस्लामाबाद में नस्ब थियल आहे। अलन फ़कीर सॼी ज़िंदगी फ़न सां गॾु अजरक ऐं पटके खे पंहिंजी सुञाणप बणायो। अलन फ़कीर खे फ़न जी मंजता तौरु शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटी में मुलाज़मत ॾिनी। सिंध जो ही लेजेंड रागी अलन फ़कीर 4 जुलाई 2000 ईस्वी ते वफ़ात करे वियो।